4 ॾींहं अॻु तलके नंगर पार्कर जे ॻोठ हीरा ॾेथा में ॿिनि वहशी जवाबदारनि अला रखियो पुट सैतो ऐं ॾिनू पुट सैतो ज़ात ॾेथा गॾिजी औरत श्रीमती जमू ज़ाल हालियो कोहली खे ज़ोरी जिनसी हवस जो निशानो बणाइण जो केस दानू दादल थाणे ते दाख़िल कराइण बावजूद बि पुलिस 62 जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार करण में नाकाम वेई आहे। जॾहिं त SHO दानू दादल गुलाम मुजतबा भुट्टो राब्तो करण ते सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां हिन केस में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी कोशिश करे रहिया आहियूं। ॿिए पासे मुतासिर औरत जमू ज़ाल हालियो कोहली प्रेस क्लब मिठी पहुची सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त मूंसां कयल लुट जा 62 जवाबदार गिरफ़्तार करण खां पुलिस लवाए रही आहे, जंहिं करे जवाबदार धुर असांखे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त इन किरियल हरकत में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहंदा थर जो ऐलान मिठी तरपाकर।